बाबा वसाया असल में मां कंहिंजो हक़ न आहे कंदो तव्हांजो समूरो हिसाब किताब मां करे आयो जेके बि तव्हांजा पैसा बचिया न उहे मां तव्हांजो हक़ तव्हांखे ॾियण आयो अची वठोसि। ही त सिर्फ़ 200 रुपया आहिनि। बाबा वसाया तव्हांजी मज़दूरीअ मां सिर्फ़ हिकिड़े महीने जी जॻह जी मसवाड़ कटी आहे ऐं हा दुकानदार जा सिर्फ़ 500 रुपया कटिया अथमि ऐं उन खां अलावा मिलाए जुलाए पंहिंजी तोखे थोरी कमीशन ॾियणी हूंदी आहे इहो कटियो अथमि बाक़ी जेके बचिया उहे तव्हांजे अॻे हाज़ुर कया अथमि। या दबा सरासर असां नाइंसाफ़ी थो करी। अरे रे छाजी नाइंसाफ़ी आहे? अरे जेको तव्हांजो हक़ हुयो न उहो त तव्हांखे मिलियो न। जॻह वारे खे असां पंहिंजे मसवाड़ ॾियूं हा महीनो पूरो थिए हा त तूं ई हींअर तकरी पग न ॿधी हा। अरे जेकॾहिं तव्हांखे कमु न मिले हा तव्हां ॻोठ हलिया वञो हा त पोइ इहो जॻह वारो मुंहिंजे घर में वेठो हुजे हा। अदा मोरियल असांखे हिन वक़्तु पैसनि जी तमामु सख़्तु ज़रूरत अथई। ॻोठा माण्हू आयो आहे पैसा वठण जे लाइ असां सोचियो त हुनखे कुझु पैसा ॾींदासीं ऐं हुनखे वापसि ॻोठ मोकिलींदासीं बाक़ी जॻह जी मसवाड़ ऐं दुकानदार जा पैसा हिते कमाए पोइ हुननि खे ॾींदासीं पर तो त असांजा कम ई लाहे छॾिया। ही 200 रुपया खणी वञी रांझण जे अॻियां रखंदासीं। उहो त पादर सां खणंदो छा चवंदो त 10 मुड़ुस कमाइण लाइ आयो ऐं सिर्फ़ु 200 रुपया। बाबा इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे। अब बाक़ी तव्हांजा जेके मसइला तव्हांजी फिल्म मां पंहिंजी गिचीअ में त न विझां ठीकु आहे न बाबा दिलि सां दुआ करे छॾिजो। कहिड़ी दिलि सां दुआ कयूंसीं यार अबे हेलने भागर त वणे वया छॾिया हाणे हलूं था राजन वटि हली उन खे था हलावा लॼूं पोइ ॾिसूं त उहो छा थो करे। हा पोइ हुनखे ॿुधाए छॾिजांइ सफ़ा साड़े छॾी ॿुधाए ॾेसि। हल मां हल तकिड़ो थियो दावण सचा तंदे। अम्मा तोखे पूरी पक आहे त तो रांझण खे ई ॾिठो हुयो? अम्मा तोखे छा थो लॻे त मां कंहिं ॿिए खे ॾिठो हूंदो जॾहिं त मुंहिंजे ख़्यालनि में ई रांझण आहे। अलाए अम्मा तुंहिंजे ख़्यालनि में हूअं बि रांझण आहे त मूंखे कहिड़ी ख़बर त कंहिं ॿिए खे ॾिठी अलाए रांझण खे ॾिठी। खैर तो बि हेॾी उमिरि लाइ किथे आंदी आहे जेकॾहिं लखनि माण्हुनि जी भीड़ हुजे तॾहिं बि रांझण खे इहा सुञाणे वठंदी। तूं वरी कीअं थी चई त रांझण खे कान सुञाणंदी? हा बाबा तूं सच थो चईं उहो रांझण ई हुयो जेको शहर आयल हुयो। रांझण छोकिरनि वटि तरसियल आहे जेकॾहिं न असांखे ख़बर पए त छोकिरा किथे रहियल आहिनि त रांझण असांखे मिली पवंदो। रोज़ त बाबा ॻोल्हियूं था पिया न हिते हूंदा न मिलंदा काॾे वेंदा? पोइ हिते डुकार आहे बाबा उत कोन वेंदा हिते हूंदा। न बाबा ॿिया छोरा हिते ई हूंदा रांझण वापसि वेंदो वापसि। बाबा मां त रोज़ दग ते बीहंदी आहियां जेकॾहिं रांझण वापसि वियो न त मूंसां त मिली ज़रूरु वेंदो। शहर खां इलाही रस्ता था वापसि वञनि असांखे कहिड़ी ख़बर त रांझण कहिड़े रस्ते सां थो वञे। अम्मा जे रस्ते सां आयो आहे न त पोइ पक सम्झ वेंदो बि उन रस्ते सां। बाबा हुन जे वञण जे वक़्त जी ख़बर न हूंदी। जॾहिं बि हितां वापसि वियो न त सुबुह जो साजुर निकिरंदो ऐं सुबुह सवेर वञी मां त तक ते बीहंदी आहियां न नेठ त मिलंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।